दादा साईं इहो ॿुधायो तव्हां साई पाइण जा माहिर आहियो ऐं तव्हां वटि काफ़ी माण्हू ईंदा आहिनि तव्हां वटि। हाँ साईं हिते इन जे बारे में थोरो ॿुधाइजो। असां वटि हिते हज़ारे माण्हू ईंदा आहिनि। अच्छा अलाए जे किथे किथे जा आऊं त माण्हू सुञाणा कोन। सही। हा गिदड़ चयो मूंखे सभु को सुञाणे पर आऊं कंहिंखे कोन सुञाणे। मूं वटि हिते हज़ारे बचिड़े वारा माण्हू वीचारा कई अचनि था। हज़ारे अचनि था बसि पोइ अलाह उनखे मुसीबत मां छॾाए थो चङा भला थियो। अलाए किथे किथे परे परे जा माण्हू उहो असांजो इहो अचे पियो माइटनि खां वठी। माइटनि ख़ानदानी हुदो आहे। हा ख़ानदानी असांखे हुदो आहे। हुनखे मुंहिंजो बाबू पढ़ंदो हो पर हाणे उहो त वीचारो वियो हलियो। हाणे वरी असां इहा ड्यूटी ॾींदा आहियूं 40-50 साल मूंखे बि हिन में ड्यूटी में थियो आहे। हाणे अञा त इहो जहान हले पियो। अॼु बि सीराणी में ड्यूटी ॾिनी हुयमि। अच्छा हा उते पंहिंजो माना जहिड़ी अस्पताल आहे। अच्छा हुन ते अॼु ड्यूटी ॾिनी हुयमि मिली 100-200 माण्हू हुआ। माशाअल्लाह 100-200 माण्हू 100-200 माण्हू हर जुमे ते। हा हर जुमे ते। माशाअल्लाह बसि पोइ उन खे अॼु अञा त हीअ रोडनि ते ही पढ़ंदो अञा ही वञा पियो वञा रस्ते में वञा पियो थी सघे मूंखे हिते ॾाह बि थी वञनि राति जा। हा ॻोठ माण्हू हूंदा वॾे इंतज़ार में। पोइ हाणे मूं ग़रीब वरी फोन बोन आहे कोन हाणे फोन हुजे पोइ त फोन बोन त रखां कोन बाक़ी इहो ईअं मिड़े जेको घस में ॾिसे थो झलियो वठे बाबा हा बाबा ही साई पाड़ा असांजो मरीज़ आहे बसि पोइ जेको चए भील मेघवार कार्य जेको इनखे ॿियो को नालो ॾींदा आहिनि साई नालो साई पोइ इहे हेबाटाइट पोइ कारी पोइ इहे सभु आहिनि। हा सी का बी का या कारी साई मुसीबत आहे वॾी। पर अलाह जे हुकुम सां पाण इंशाअल्लाह ई रण में रुलायो छॾियूं।